आजिज रहमतुल्लाह लाशारी साहब ऐं ॿिया दोस्त जेके स्टेज ते वेठल आहिनि ऐं जेके बुज़ुर्ग असांजा परे परे खां कही आया आहिनि। टाइम तमामु घणो थी चुको आहे ऐं ॻाल्हाइण ते बि दिलि ॾाढो थी चवे। ॿियो दफ़ो आहे ईअं मूंसां ई थिए थो, छो जो मेज़बान बि असां आहियूं, तंहिंजे करे टाइम बि घणो थी वियो आहे ऐं असांजा सदर साहिबान बि वेठा आहिनि ऐं असांजा मोअज़िज़ दोस्त ॾाहा ॾाधणी रहमतुल्लाह लाशारी साहब बि वेठा आहिनि। गुल मोहम्मद ते सभिनी दोस्तनि ॻाल्हायो। मूं ते गुल मोहम्मद जो तमामु घणो हक़ आहे जेको हींअर ताईं आउं अदा कोन करे सघियो आहियां। ही उस्ताद मोहम्मद मलूक जो फैज़ आहे जेको उस्ताद मोहम्मद लुकमान खोखर साहब वटि आयो ऐं उहो ई फैज़ असांजे उस्ताद दोस्त फ़कीर गुल मोहम्मद चिजड़ी में आयो ऐं असां वरी उन्हीं जा शागिर्द थियण वियासीं। साईं जा वॾावड़ चई दादा तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, ऐं पंहिंजे उस्ताद मोहम्मद लुकमान खोखर ॾे तव्हांखे वठी थो हलां। ही फैज़ गुल मोहम्मद दे उस्ताद लुकमान खोखर खां आयो ऐं उहो ई फैज़ असां में आयो। मां हिकु नाचीज़ इंसान आहियां, मुंहिंजी एॾी का वॾी लेवल कान्हे। इहे तव्हां महिरबाननि उस्तादनि दोस्तनि जूं दुआऊं आहिनि जो असां जहिड़ा हिन स्टेज ते बि ऐं ॿ ॻाल्हियूं कयूं था। इहो सभु उस्ताद जे दस्ते शफ़क़त जो कमाल आहे जो असां जहिड़ा नाचीज़ अवां जे अॻियां बीहे ख़िताब था कयूं। टाइम घणो थी चुको आहे। उस्ताद गुल मोहम्मद चयो त जिथा अदलियां गदलियां पार थी दियां, जिथा अदलियां गदलियां पार थी दियां, शल दीदार थी वेंदे दर्दा सिक्किनी है सुख किता नहीं कमकार थींदा कोई घरदा बी रात या हे तात इथा पिया मुक्त मुसाफिर मर्दा ओ लजपाल सखी चा भाल करे जो है साहिब हरसा करदा मैं चुक्का पी के चाक थी सा छुट वेसी फट फिकरदा नहीं इतरे वक्त गुजरदा पे चिट दे चाक चिंजड़ी आके। ही पैगाम जेको समझंदो हिन ॿोली खे जेको समझंदो उहो पंहिंजी ॿोली में वरी जवाब ॾींदो आहे। उस्ताद मोहम्मद मिठल झतियाल चयो त अदलियूं गदलियूं गंज में, अदलियूं गदलियूं गंज में हुत को हर पिया गॾु कनि ऐं पन भरियूं अघाइनि इहो पेशो आहे प्रियन त लजपाल सॼे लोक में हू सखी था सॾजनि मूं कमी नीते बि कर्म कया हे कंदा होतन अदीम है उन्हनि जेतियूं कामिल सां कुरकन मूं चेड़ियूं लख जरकन हुत जानिब वटि झतियाल चई। पर अञा बि अर्ज़ थियो त तूं सजण तूं सोणो तूं सोणनि जो सरदार, तूं सजण तूं सोणो तूं सोणनि जो सरदार अड़ियन अबोझन जा तो बारी खया बार अंगन मुंहिंजे याव खणी वारिस सां वार छो त ग़रीबनि सां गुल हसन चई आ प्यारा तुंहिंजो प्यार जे दिल पर कराई दीदार त सरो थियां संगत में। पर आजियां जो बैत मुंहिंजी दिलि चवे थी आखिरी शेर पढ़ंदुसि। चौकी रो ॿुधायो उस्ताद।
चौकी वारो उस्ताद हकीकत में हबीबन जे आहे घर बार ते चौकी सवे सूर्य सिपाही जन दरे दिलदार ते चौकी हलियो गुलशन जडह जानी त लगी बाजार ते चौकी सवा कुंजी हटियो पर्दो डिठम सिंगार ते चौकी त कंगी केडी मचाइया रंगे रुखसार ते चौकी लग लाली पैसे पिनी लपे मीनार ते चौकी हिना उल्टा नरम अंगड़ा दस्ते यार ते चौकी मुबारक पेर पर्दे में डिठम पेजार ते चौकी अजब चौकी एड़ी चौकी जो चौकीदार ते चौकी मलूक वेलो महबूब सा खाब नहीं ख्यालन में खुदा जाने अदा आजिज अन्या नाहे असा जे प्यार ते चौकी पर अजीबा वांगण ते बाहूं कया हार वेठो वाटू वझाई आई कन्या वेठो वार रंज छडे तू राजी थी सारी जाम जमार तो तुझे अची यार त लहन कम गुल हसन जे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम।